जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं पखो प्रेस क्लब ते आहत ते, जिते नवाबज़ादा जेको आहे उनजे घर ते चढ़ाई करे पाकिस्तान चांडिया इताद तरफ़ां शहरीन जेको आहे पखो प्रेस क्लब ते अची एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। जेको गुज़िरियल ॾींहुं जेको पुलिस आईजी मेहड़ में अचे हिकिड़ी पंहिंजी मन खड़त गॾिजाणी करे उमें रुबाब सां हिकिड़ा कूड़ा केस ठाहे जेको नवाब साहिबनि जे बंगले ते चढ़ाई कई आहे, इन जे असां मज़म्मत कयूं था। छो त हे जेको हुननि जो पुराणो तकरार हुयो, पाण में आपस में तकरार हुयो, उन जा जेके कुझु गिरफ़्तार थियल आहिनि माण्हू, जेके ॿार जेके फ़रार थियल आहिनि उहे बि नामिनेट ज़ाहिर लॻा पिया आहिनि, उनखे पुलिस गिरफ़्तार करे कोन थी। हिन वक़्तु असां जेके मोज़िज़ चांडिया बिरादरी जेके सरदार आहिनि, चीफ सरदार आहिनि, उन्हनि जे घरनि जे मथां चढ़ायूं करे उनखे सियासी इंतकाम जो बदिलो वरितो थो वञे। हीअ जेका गुज़िरियल राति नवाब सरदार ख़ान चांडियो जे बंगले ते राशगाह ते जेका आईजी वज़ारत सिंध पाण जेको पुलिस चढ़ाई कई आहे, उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई थी वञे त जॾहिं त नवाब सरदार ख़ान ऐं नवाब बुरहान ख़ान जेके क़ौमी सूबाई असेंबली जा MP चूंडियल आहिनि ऐं असांजे तक जा हिकु बाइज़त ऐं पंहिंजी बिरादरी जा सरदार आहिनि, जिन जे राशगाह ते बिला जवाज़ गैर मौजूदगी में ही जेके पुलिस चढ़ायूं कयूं थियूं वञनि ऐं संदन जेको मीडिया ट्रायल कयो थो वञे इहो बंदि कयो वञे ऐं असां हिननि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। जेकॾहिं ईअं न कयो वियो त असां हिन प्रेस जे थ्रू जेके पुरअमन एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। अर्ज़ु इहो आहे त नवाब साहिब जो हुन मीलाणी चांडियनि सां को बि जहिड़नि में तालुक़ु न आहे। हुननि जा 30 सालनि खां वठी पंहिंजा ज़ाती मसइल आहिनि। ही माना सियासी तौर ते नवाब साहिब खां इंतकाम वरितो थो वञे ऐं नवाब साहिब जे बंगले ते जेका बिना जवाज़ पुलिस चढ़ाई कई आहे उनजी असां मज़म्मत करियूं था। नवाब सरदार ख़ान चांडिया ते जेकी बि राशगाह ते पुलिस चढ़ाई कई आहे, असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। एहतजाज कंदड़नि जी ॻाल्हियूं ॿुधी हुन जो चवणु हुयो त जेके नवाबज़ादा जे घर ते पुलिस बिना जवाज़ चढ़ाई करे जेको बिना जवाज़ चढ़ाई कई आहे, असां उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। कैमरामैन सां गॾु अब्दुल वहीद मेयो, अवामी आवाज़ TV न्यूज़ पखो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।